कराची में ज़हीर अहमद मेमन की रिपोर्ट मुताबिक डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर पारा वतन अज़ीज़ की आज़ादी की मुनासबत से शानदार और पुरवकार जश्न आज़ादी तकरीब मुनाकिद की गई। तकरीब में डिप्टी कमिश्नर मलीर समीउल्लाह शेख, SSP मलीर डॉक्टर अब्दुल खालिक पीरजादो, इब्राहिम हैदरी टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो, पीपल्स पार्टी मलीर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाहजहान खान, मुस्लिम लीग नून अगवान शाहिद आराई, जमायत इस्लामी अगवान मोहम्मद इस्लाम समेत इलाके के मुख्तलिफ सियासी समाजी शख्सियतुनि साफ़िन तोड़े शहरन वड़े अंग में शिरकत कई। तकरीब जो बाकायदा आगाज़ तिलावत कलाम पाक से किया वियो, जंहिं बाद परचम खुशाई की तकरीब शानदार रस्म अदा की वई। वतन अज़ीज़ की सलामती, खुशहाली और तरक्की लाइ दुआ पिणु घुरी वई। तकरीब में मुख्तलिफ स्कूलन के ॿारनि क़ौमी नगमन ते खूबसूरत टैबलोस पेश करे तकरीब में मौजूद मेहमाननि और शहरन खां खूब दाद हासिल कई। तकरीब के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर मलीर समीउल्लाह शेख चयो त 14 अगस्त असांजी तारीख़ जो वो यादगार ॾींहुं आहे जॾहिं असांजे अॻुवाणनि जी बेमिसाल कुर्बानियुनि जे नतीजे में असांखे हिकु आज़ाद वतन मिलियो। ही ॾींहुं असांखां पंहिंजे मुल्क जी तरक्की, अमन ऐं खुशहाली लाइ गॾिजी कमु करण जो तक़ाज़ा करे थो। साफ़ी समाज जो आईनो आहिनि ऐं हू मलीर जे मसइलनि खे नुमायां करण सां गॾु प्रेस क्लब ज़रिए मुसबत सरगर्मियुनि खे हथ वठाए रहिया आहिनि।